मसूब बुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर करब लगारी मूजिब 3 डिसंबर जी सकाफ़ती ॾियारे ते ऐं सिंधी मीडिया जे सॾ ते पूरी सिंध जियां मसूब बुरगड़ी में बि सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हायो वियो, जंहिंमें मसूब बुरगड़ी प्रेस क्लब खां रैली कढी वई, जेका मसूब बुरगड़ी शहर मां थींदे अल्लाह वारी चौक ते पहुती, जिते मसूब बुरगड़ी जे सहाफ़िन ग़ुलाम मुस्तफ़ा बिरोही, आशिक अली तुर्क, शौकत नौंदाणी, अमजद अली विघियो, महबूब ख़ासकली, महबूब लगारी, ज़ीशान तुर्क, ग़ुलाम शबीर कल्हड़ो, नूर मोहम्मद तुर्क ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते STP मसूब बुरगड़ी जे सदर अब्दुल रहमान बिरोही चयो त अॼु क़ौमी काज आहे ऐं इन ॾींहं ते असां सिंधी टोपी ऐं अजरक पहिरे पंहिंजी सकाफ़त खे उजागर करे सिंध जी ईंदड़ नसलुनि खे ज़िंदा क़ौम हुजण जो सबूत ॾियूं था। मसूब बुरगड़ी जे सीनियर सहाफ़ी आशिक अली तुर्क चयो त सिंध तोड़े पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी भाइरनि खे सकाफ़ती ॾियारे ते मुबारकूं हुजनि। अॼु असां पंहिंजे हज़ारनि साल क़दीमी सिंध जी तहज़ीब खे उजागर करे पूरी दुनिया जी अॻियां सिंधी टोपी, अजरक ऐं पटके खे नुमाया करे सकाफ़त खे वधीक मुतारिफ़ करायो आहे। इन मौक़े ते सियासी समाजी अॻवाननि हाजी ख़ैर मोहम्मद बिरोही, अली ग़ुलाम ख़ासकली, डॉक्टर एजाज़ कल्हड़ो, रफ़ीक नौंदाणी ऐं ॿियनि शिरकत कई।